एक भेरो पंहिंजो हथ मुॾा वधाए त ॾिस। मूंखे यकीन है फौजी, ॾोहनि जी इन धुबड़ मां तूं ई मूंखे कढी सघे थी। जेकॾहिं मां चवां त तूं ॾोहनि ऐं ॾोहारियुनि सां पंहिंजो तालुक़ ख़तम करे छॾ, छा तूं इहो कंदे? हाँ फौजी, मां तुंहिंजे करे कुछ भी करे सघां थो। हाँ फौजी, मां तुंहिंजे करे वरी वो साॻियो अकबर थी सघां थो। तो जहिड़े माण्हू लाइ इहो ॾाढो मुश्किल आहे। मूंखे लॻे थो त तूं जज़्बाती बणिजी इहो चई वेठो आहीं। ना फौजी, मां इहा ॻाल्हि सोची समझी चई आहे। ऐं उहे ॾोहारी जेके तुंहिंजी पनाह में पलिजी रहिया आहिनि, उन्हनि जो छा थींदो? चाहे तो मां हथ कढना? हाँ फौजी, मूं सोचे छॾियो आहे त मां उन्हनि ॾोहारियुनि खां पंहिंजी जान कीअं छॾायां। हेलो, एसपी साहब आए? जी वाह, उन्हें दोस्त अकबर तो ॻाल्हायां। हाँ मां होल्ड तो करियां। वॾा, हाणे शहर में मज़ो कोन थो अचे। पहिरीं त तोखे शहर में ॾाढो मज़ो पिए आयो। वॾा, हिते बेकार वेठा आहियूं न, हाणे घुमण फिरण में मज़ो नथो अचे। तू अॻ में कहिड़ी कोडर हणंदो है जो हाणे बेकार वेठो आहीं? अरे तू विच में टिपो ज़रूर ॾींदे। हा, मां तोसां थो ॻाल्हायां, सम्झई? मां वॾे सां पियो ॻाल्हायां। माण्हू थियो, थोरी थोरी ॻाल्हि ते पाण में विड़ी था पओ। वॾा, शहर में जॾहिं खां आया आहियूं न, असांजा हथ पेर ॿधा पिया आहिनि। जेसीं पंहिंजे ॿेले में हलूं, हिते कोई शिकार न करियूं। न, पाण खे शहर में का वारदात नाहे करणी। छो? इहा कहिड़ी पाबंदी आहे? बस आहे, शहर में वारदातूं करण कोन आया आहियूं। ॿेले में ठापुर थिए त पोइ मोटी हलंदासीं। सिलो, वॾो सही थो चए। ॿ टे ॾींहं सुख सां वेठा आहियूं, सो बि तोखे कोन थो वणे। हा बाबा, तूं आहीं नवाबज़ादो, हिते आयो आराम करण। हाणे वे आराम कर। आयो आहे वॾो। वॾा, सिलू जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे न? हा कमाल, मां पाण ॾिसां पियो त हुनजे दिमाग़ में वाकई वाह घणो भरिजी वियो आहे। ॾिसो छा था अरेस्ट करो। शादी का पोइ मूं पहिरियों भेरो तो टाक ॿुधो आहे। हाँ ज़ैनी, ज़ैनी मां ॾाढो ख़ुशि आहियां। दिलि चाहे थी त वॾा वॾा ठह करियां। अॼु को सभागो ॾींहुं आहे जो तूं ॾाढो ख़ुशि आहीं। हाँ, पर तूं पुछंदी कोन त मां ख़ुशि छो आहियां? मां पुछंदसि त तूं मूंखे ॿुधाईंदे? हाँ ॿुधाईंदुसि, पर तो मूंखां कॾहिं पुछो ई कोन्हे। छा पुछां? मुंहिंजो पुछणु तोखे वणे अलाइजे न? ज़ैनी, आउं माण्हू आहियां, राकास न आहियां। मूंखे छो थी ॾींदी? अॼु तूं खिली पियो त ॾाढो सुठो पियो लॻे। वाकई? पोइ त रोज़ खिलंदुसि। इहा खिल अॻ में केॾां विञाइजी वई हुई? हाँ ज़ैनी, जॾहिं माण्हू खे का विञायल शइ मिलंदी आहे न,
त माण्हू ॾाढो ख़ुशि थींदो आहे। फौजिया सां मिली आयो आहीं? तो कीअं सम्झो? छो त फौजिया ई तुंहिंजी विञायल ख़ुशी आहे। ज़री तोखे कोई एतिराज़ त न आहे? इहा ॻाल्हि मूंखां पुछणु ज़रूरी त कान्हे। बिल्कुलु पुछणु ज़रूरी आहे, तॾहिं त पुछां पियो। आख़िर तुंहिंजो त ओतिरो ई हक़ आहे। न, फौजिया जो मूंखां वधीक हक़ आहे। वधीक कीअं? हुन वीचारी दुख बि त घणा ॾिठा आहिनि। ज़नी तूं चाहीं थी त फौजिया जा दुख ख़तम थियनि? हा, मां दुआ थी करियां त हर को ख़ुशि हुजे। फौजिया जी ख़ुशी में मूंखे कहिड़ो नुक़सानु थींदो? हा ज़नी, तुंहिंजो जेको हक़ आहे उहो त क़ाइमु हूंदो। भला धोबी वटां कपिड़ा आया? हा, रखियल आहिनि। चऊं पोइ मां कपिड़ा मटाए बनीअ था थी अचां। मानी त खाई वई न? अची खाईंदुसि। बिस्मिल्लाह बाबो। कमदार बाबा इंजीनियर के छॾे आए? हाँ बाबा साईं, इंजीनियर साहब चयो त नंढी सरकार खे वञी दिल जाए दे त ही कंहिं क़िस्म जो को फिक्र ही न करियो। जे इहो पाणी अमी घटि भायो त ई दड़ाब कल्याणी में अवां खे ॿियो कड़ियो कढी ॾींदुसि। ठीक ठीक। तुझी शादी कॾहिं आहे? मूंखे ख़बर न आहे। तुझी शादी आहे तोखे ख़बर न आहे त कॾहिं आहे? मूंखे शेख अयाज़ जो वो गीत त ॿुधाए। कॾहिं बि तो ते द्वार दिल जा न ॾिठो भली हली। मानी त खाई वई न? अची खाईंदुसि।
कुछ छा छा कुछ छा तू ये बेइज्जती करे मुखा ये बर्दाश्त न कर क्या मुझे तैयार थे आज रात ही मारी बाहर खाई मुझे मेरे शेर दिया है मिल जाए मेरी संसार उनका मरी थी